यकदम कलेक्शन ऑफ गाड़ी के जने आके जिथा बैठे उथा ही बैठे रहो। अच्छा। भाई इन पहले सब कुटिए ने कुटते बाबा जेड़ा को जे में से मजदूरा ने गरीबा ने क्या ये 500 रुपए दिहाड़ी तू चाहती वन असां जो ये मुतालबो आहे असां गुज़ारा अमन कराए को बि चङो कमु हूंदो आहे त इवन ही त प्रोविंस टू प्रोविंस थी वियो हुयो पर विद इन पुलिस जेको हिकिड़े प्रोविंस थी उते बि हूंदा त जेकॾहिं सुठो कमु हूंदो आहे कुझु चवंदा भई मूं कमु कयो आहे या ख़राबु हूंदो आहे त कुझु चवंदा पोइ आऊं त उते होसी कोन को। अस्सलाम वालेकुम, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़, ऐं आहियां सुभान खोसो। कश्मीर ज़िले जी मालिकी जा दावेदार खोड़ आहिनि पर अमली तौर ते मालिकी करण वारो केर बि नाहे। कश्मीर शहर मां हिंदू नौजवान खे 9 हथियारबंदनि कीअं अगवा कयो, कहिड़े तरफ़ फ़रार थिया, उन सां गॾु असांजी उहा पुलिस जंहिं मुबैना मुक़ाबले जी दावेदार आहे अञा ताईं उन कोशिश में रुधल आहे त उन सॼे पंहिंजे कूड़ खे कीअं मैनेज कजे। IG सिंध गुज़िरियल ॾींहुं KTN खे जेको इंटरव्यू ॾिनो आहे उन इंटरव्यू में कश्मीर वारे वाक़े मुतलिक़ जॾहिं सुवालु थियो त IG साहिब जो जवाबु छा हो, उन ते बि थोरो तबसरो करे वठंदासीं। जी मां चयो त कश्मीर ज़िले जी अगरि दावेदारी जी ॻाल्हि हूंदी तव्हांखे खोड़ दावेदार नज़र ईंदा। कश्मीर खां शुरू कयूं था पाण, कश्मीर शहर कश्मीर तालुके जी दावेदारी जी ॻाल्हि ईंदी त तव्हांखे सरे फ़हरिस्त जेको नालो नज़र ईंदो उहो सरदार सलीम जान मदारी साहिब जो ईंदो। उहे इन ॻाल्हि जा दावेदार आहिनि त कश्मीर शहर ऐं कश्मीर ख़ासि तौर ते हू त सॼे ज़िले ते दावेदारी बि जी जुस्तजू बि कंदा आहिनि, कोशिश में बि रुधल हूंदा आहिनि, पर मेन जेको उहो आहे त कश्मीर शहर कश्मीर तालुको उनजे सियासी तौरु दावेदार नज़र ईंदा। ऐं जेके उते माण्हू रहनि था उहे घणा माण्हू उनजे राज भाग जे हुन में चंबे में अचनि था। ख़ासि तौरु कश्मीर जा जेके हिंदू आहिनि उहे त सियासी तौर ते उनखे सपोर्ट बि कंदा आहिनि, उनजे इलेक्शन जा जेके लवाज़मात आहिनि उहे बि पूरा कंदा आहिनि। उहो सबबु सिर्फ़ु इहो हूंदा त भई हीअ तव्हांजी मालिकी कंदो। अॻिते वधूं था, कंदकोट जी मालिकी जी दावेदारी ईंदी त तव्हांखे सरे फ़हरिस्त उते मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिबु जेके चीफ सरदार आहिनि उहे नज़र ईंदा। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां तंगवानी होस करमपुर ऐं इहो जेको इलाइक़ो आहे उन में तव्हांखे मीर शबीर अली ख़ान बिजारणी साहिबु उन जा दावेदार नज़र ईंदा। मां चवण जो मक़सदु आहे इहे सभु सियासी तौर ते ऐं हू जेके सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम वारे तहत बि इहे दावेदार आहिनि त हीउ शहर हीउ सभु इलाइक़ो असांजो आहे। पर तव्हांखे इहे सभु किथे हिन अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल दौरान किथे नज़र नथा अचनि त को मालिकी कनि पंहिंजे माण्हुनि जी। नंढड़ी मिसाल तव्हांखे मां ॾियां, मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी तॾहिं सियासी सॼे मुल्क में जेको आहे रद्दमल आयो, कश्मीर में बि उनजो रद्दमल आयो, त उन दौरान ॿियो किथे बि न पर कश्मीर में शाम जे पहर सरदार सलीम जान मदारी जा लठबरदार माण्हू निकिता ऐं वञी करे हुननि सॼे जेको आहे त जेके सियासी कारकुन जेको आहे रिएक्ट कनि पिया, कंहिं शयुनि खे साड़नि पिया, मुज़ाहिरा रोड बंदि कयूं वेठा, उन्हनि सां वञी करे मज़ामत कयूं ऐं उहो तासुर इहो ॾियण जी कोशिशि कयूं त शहर असांजो आहे, तव्हां हुन में नुक़सानु था कयो, हे था कयो। पर अॼु जॾहिं हे सूरत हाल आहे, जॾहिं सरेआम शहर मां दीदा दिलेरी सां माण्हू अगवा थियनि था, बदमनी इलाइक़नि में तव्हांखे किथे बि मदारी साहिबु रिएक्ट कंदे नज़र न ईंदो। पर तव्हां हुनजे वाता को जुमिलो बि इन टाइम ताईं न ॿुधो हूंदो त बाबा हे ज़ुल्म आहे, हे कहर आहे। मां हिन लाइ का हे कोशिशि कया तव्हांखे किथे बि उहो नज़र न ईंदा। हाणे अचूं था गुज़िरियल राति वारे वाक़े ते। गुज़िरियल राति विच शहर आहे, खोसा मार्केट बि जे नाले सां बि आहे, मोबाइल मार्केट नाले सां बि मशहूरु आहे। उन होटल ते दीवान दोस्त छोकिरा पाण में उते अक्सर शहर जा माण्हू ईंदा आहिनि मानी टिकी खाइण जे लाइ। सागर कुमार ऐं राजकुमार इहे ॿई मानी खाइनि पिया मथे। 4 मोटरसाइकिलनि ते 9 हथियारबंद जदीद हथियारनि सां क्लैशनकोफ ॿियनि हथियारनि सां आया आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईअं कोन्हे त कंहिं दुकान मां कंहिं घरों निकिरी करे होटल ते पहुता आहिनि, इहे रस्तनि खां आया आहिनि। अची करे उन्हनि खां पहिरियां फुरक ई थियनि, फुरक हेठि लाहे आया आहिनि, खणण जी कोशिशि कयूं ॿिनी ॼणनि खे, हिकिड़े मज़ामत कई, थोरो उहो सबर मुड़िसो, उहो भॼी वियो राजकुमार सागर कुमार खे खणी। असांजा जेके इतला ॿुधाइनि था सरदारू वारी तरफ़ फ़रार थी विया आहिनि। चंद क़दमनि ते कश्मीर जो थाणो आहे, चंद क़दम माना एॾो घणो परे कोन्हे, माना तव्हां अगरि उतां हिन होटल खां होतिरे ताईं वेंदो त 2 मिंटनि में तव्हां थाणे ताईं पहुची वेंदो। थाणे खे छॾे था ॾियूं बाबा, पर जंहिं रस्ते खां आया इहो सरदारू ते बि चेक पोस्टूं आहिनि, पिकेटूं आहिनि, खणी पुलिस जी तादाद घटि आहे, पुलिस छो मज़ामत न कई इहो त हाणे ऑफिसर जॾहिं इंक्वायरी कनि पुछनि त पोइ ॿुधाइनि। जॾहिं खणी विया तॾहिं बि मज़ामत न थी। मां इहो पहिरियों बि चयो त कश्मीर में जॾहिं खां सूरत हाल ख़राबु थी आहे बदमनी जी,
नती हुजण ई घुरिजे आहे त उते जेको आहे त वधि खां वधि नफ़री तव्हांखे नज़र अचे हा, वधि खां वधि पुलिसिंग नज़र अचे हा। पर बदकिस्मती सां कहिड़ी हिकमत मिली आहे, कहिड़ा सबब आहिनि, छो ईअं आहे, पुलिसिंग किथे बि नज़र न ईंदी। माना शहर में अगरि माण्हू खणजनि, कुंडनि पासनि खां माण्हू खणजनि त ॻाल्हि सम्झ अचे थी भई हर जॻह पुलिस मौजूदु नथी थी सघे। शहरनि में अगरि माण्हू खणजनि त उनजा त रस्ता आहिनि, हिकिड़ा घटि गेर आहिनि, उहो बंदि करे सघनि था, चेक पोस्टूं प्रॉपर, नाका प्रॉपर, मोर्चा कुझु करे सघे थो। शहर जो माण्हू खे खणी करे धाड़ियल कचे तरफ़ शहर में कोन रखंदो, कचे तरफ़ ई फ़रार थींदो, कंहिं ॿिए तरफ़ शहर जे बलूचिस्तान तरफ़ फ़रार थींदो त उन पासे त कुझु अहिड़ी का मज़बूती हुजे, पोइ खणी ॾोह थिए वञे थो त पोइ दुनिया में ॾोह थींदा रहनि था। पर तव्हांखे किथे बि संजीदगी नज़र न ईंदी। हिकु इहो सुवालु आहे। हाणे इहो पुलिस वारा ऑफिसर ॿुधाए सघनि था त भई आख़िर कश्मीर वारनि सां कहिड़ी दुश्मनी अथनि, कहिड़ा सबब आहिनि, छो कनि था। पोइ अॻिते अचूं था त बाबा इहे जेके मुबैना मुक़ाबला थियनि था, पोइ हे थिए थो, IG साहिब वारे बयान ते बि अचूं था। बहरहाल इहो सॼो वाक़ियो थी वियो, हमरा ॿियो दीवान नौजवान बि खणिजी वियो। हाणे जॾहिं ईंदो त पोइ वरी फ़ोटो सेशन थींदा, उन फ़ोटो सेशन में पोइ मुक़ाबले जी दावा बि थींदी। पर खणण महिल कंहिं मज़ामत न कई, न कंहिं मुक़ाबले करण जी ज़रूरत महसूसु कई। पर इहो मुक़ाबलो मुंहिंजे ख़्याल में हाणे जॾहिं बाज़ियाब थींदो, हिन जा वारिस भुंग भरींदा, जीअं ॿियनि जा वारिस भुंग भरनि था, तव्हां जेके फ़ोटो ॾिसो था हिन जा मालिक पैसा भरनि था। हे रुॻो फ़ोटो सेशन में मुक़ाबले जे दावेदार थियनि था। हाणे कोई इन्हनि खां इहो पुछण वारो कोन्हे त इहो मुक़ाबलो त इहो त पका आहे ई कोन, सभिनी खे ऑफिसरनि खे बि ख़बर आहे। पर इहो को पुछण लाइ हिननि खां तयारु न आहे त बाबा ॿुधायो इहो कंहिंखां मोटायो तव्हां। पुलिस जा आला अमलदार, ऑफिसर, SSP इहो ॿुधाइनि त सही, ही जेके हाणे मौजूदा दौर में जेके माण्हू मोटिया 10, 8, 15, इहे तव्हां कंहिंखां मोटाया। उन मुक़ाबले तव्हां केतिरियूं FIR दाख़िल कयूं, माना इहो तव्हांखे न ॿुधाईंदा। मुक़ाबला त थिया ई न आहिनि। थियो त मैनेजर सां मालिकनि पैसा ॾिना, हिननि कॾहिं फ़ोटो कढाए रखी छॾियो। माना जीअं मां अॻाणे चयो त खणण जे महिल मज़ामत न कंदा, बाक़ी जॾहिं मोटंदो मालिक पैसा ॾेई, पोइ हिनखे अलाए कहिड़ो इल्हाम थिए थो, पोइ हुनजो फ़ोटो बि निकिरे थो, वरी उहे ॾियनि बि हिननि खे था। खणण महिल हे मज़ामत नथा कनि, वापसी महिल वरी हिननि खे मिलनि था, पोइ हे पहिरियों फ़ोटो कढी पोइ मालिकनि खे ॾियनि था, पर मालिक पंहिंजा पैसा था भरनि। ठीकु साईं, हिते ॻाल्हि ख़तमु। अॻिते था हलूं। हाणे अचूं था उन मुबैना मुक़ाबले ते जंहिंमें कश्मीर पुलिस फाथल आहे, करे त वेठा। हाणे हुनखे मैनेज कीअं कनि, उहो मैनेज करण लाइ तव्हां ॾिठो उमर शहर खे मैनेज कयूं। उनखे जेको मुंहिंजा ज़रिया ॿुधाइनि था, उनखे चवनि त बाबा असां त उहो कोन मारिया आहिनि, तोखे त पका पंजाब मारिया आहिनि, हाणे हेतिरा पैसा, हे हथियार वथियार, वञी वेड़ उन्हनि सां। ऐं जंहिं इलाइक़े में मुक़ाबले दावेदार आहिनि, तव्हांखे सभिनी कश्मीर जे माण्हू ख़बर आहे, हे तसवर ई कोन्हे हे उते वञी सघनि, असांजी पुलिस उते वञी सघे। पाण चवंदा रहिया आहिनि ऑफिसर त भई उते नथा पहुची सघूं। उहो त माना तव्हां असांजे कराची लाहौर वारे खे ॿुधाए छॾनि त बाबा असां उते वञी करे मुक़ाबिलो कयो, असां तव्हांखे त ख़बर आहे त हे उते कोन था वञी सघनि। हालत हिननि जी उते वञण त परे जी ॻाल्हि आहे, विच शहर मां माण्हू खणिजे थो, 9 ॼणा हथियारनि सां अचनि था, हे हुनखे रोके कोन था सघनि, हे उते वञी कहिड़ो मुक़ाबिलो कंदा। हिते त सॼी ॻाल्हि हिते ई क्लियर थी वञे। बहरहाल गुज़िरियल ॾींहुं KTN ते कराची जे हिकु सहाफ़ी अब्दुल्ला सोलंगी उते वञी करे IG जो इंटरव्यू कयो। उन जेको आहे IG सिंध साहिब खां इहो पुछियो त कश्मीर वारो जेको मुक़ाबिलो आहे उहो कीअं आहे साईं, उहो जेको आहे त इहो सॼो कंहिं पुलिस कयो, सोशल मीडिया ते हिकिड़ो बहस मुबाहिसो हले थो, तव्हां एतबार कंदो। माना तव्हां उहो ॾिसो वीडियो, उनमें IG साहिबु नथो ऑन करे सघे, चई नथो सघे। हे त भई ॾाढो फ़ख़्री अंदाज़ में चैंपियन थी करे पोस्टमार्टम बि वरितऊं, मुक़ाबले दावेदार बि कयूं, पोइ आख़िर वञी उमर शर खे मैनेज बि कयूं, सॼो कुझु कयूं, अञा ताईं हुनजो मामिलो अञा हल कोन थो थिएनि। बहरहाल उहो त कयूं, IG उहो नथो करे। IG चए थो त उहो तव्हां हीउ सुवालु ॿुधोसि, पोइ वरी मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं हुनजो जवाबु ॿुधी वठो। मूंखे इन कॉन्टेक्स्ट में वज़ाहत न कंदसि, छाजे करे जो काफ़ी सारी शयूं हूंदियूं आहिनि जेके असां कॉन्फिडेंशियल सम्झंदा आहियूं ऐं सम्झूं था त उनजी वज़ाहत जेका आहे सा कुझु प्रॉब्लम क्रिएट कंदी। लेकिन उनजो आउटकम जेको आहे सो इहो आहे त हिकिड़ो ग्रुप हो गैंगस्टर्स जो जेको काफ़ी सारा क्राइम पे कई ऐं काफ़ी सारो माण्हुनि खे परेशान पे कई, उनजी एलिमिनेशन थी। क्रेडिट जेकॾहिं मिसाल आहे त हमेशह ई थींदो आहे, को बि चङो कमु हूंदो आहे त इवन ही त प्रोविंस टू प्रोविंस थी वियो हलियो, पर विद इन पुलिस जेके हिकिड़े प्रोविंस जी उते बि हूंदा त जेकॾहिं सुठो कमु हूंदो आहे त कुझु चवंदा भई मूं कमु कयो आहे, या ख़राबु हूंदो आहे त कुझु चवंदा पोइ आउं त उते होसी कोन को, उनखे मतिलबु उनखां अवॉइड कंदा आहिनि। त इहो अनफॉर्चुनेटली हिकिड़ो ट्रेंड रहियो आहे कि सुठे शइ खे ऑन करणु ऐं ख़राबु कमु खे डिसऑन करणु। हा, हाणे IG साहिबु चए थो त साईं जेको आहे त चङे कम खे ऑन कबो आहे, हर को करण जी कोशिशि कंदो आहे, ऐं बाक़ी जेको आहे त पोइ बि धाड़ियल हुया, मारिजी विया,
चङो थियो। माना चवण मतिलबु त आई जी साहब बि इन च ख़ुशि हाणे उनमें आहे, सिधो सिधो ईअं चए थो त बाबा ठीकु आहे, जीअं आम माण्हू चवंदा हुआ चङो थियो धाड़ेलो आहे मारिजी विया। हा आई जी साहब बि चए थो चङो आहे धाड़े मारे। हाणे इन इंतज़ार में हूंदा आहिनि असांजी पुलिस माना, इहो मतिलबु इहो अथव त भई तव्हां पंहिंजो पाण धाड़ियल विढ़नि, इन इंतज़ार में इन इंतज़ार में धाड़ियल पाण में विढ़नि, पोइ हीअ थिए पोइ उहो थिए, पोइ असां उनखे हिकु त या ऑन करण जी कोशिशि कयूं त असां कयोसीं, अगरि पोइ न फबी सघूं त पोइ चवंदो आहे चङो थियो पोइ धाड़ियल हुया। हाणे चओ तव्हां गुफ़्तगू मां लहजे मां अंदाज़ो करे वठो त आई जी साहब माना मशकूक मामिलो आहे। हाणे हेॾे वॾे ऑफिसर हेठे लेवल ते करे वरितो, हुननि CM खे बि ग़लति ब्रीफ करे वरितो, इहे ॻाल्हियूं हलियूं पोइ मार्केट में, पोइ CM ताईं बि इहे ॻाल्हियूं पहुतियूं, सभु कुझु थियो, उते बि पहुतो त बाबा नंढा वॾा मामला त तव्हां करे वेंदा वञी, कूड़ सूड़ ते कमु कढी था वञो, हाई प्रोफाइल केसनि में कयो था त हे त मामिलो ॻिची थो पइजी वञे। तंहिंजे करे आई साहब चए थो यार पोइ जेको आहे त तकरार पैदा थींदो, पोइ हे थींदो, ऑन नथो करे। चवण मथां पुलिस सिधी सिधी चए थी त बाबा हाणे असां धाड़ियलनि सां विढ़ण जी पोज़ीशन में कोन्हूं, तंहिंजे करे पाण में विढ़ाइण जी कोशिशि कंदासीं न, पोइ जेतिरे ते विढ़ाए सघियासीं विढ़ंदा पाण में। हाणे हीउ मामिलो बि त ईअं आहे न, अगरि हिनखे उमर शर खां त इहो सवाल थींदो त भई तूं इहो कयो कीअं, सभिनि पाण चयो त भई जिनसार खे तव्हां मारियो, गद्दार जिनसार हो, पोइ हे अचानक जो चेंज थियो त भई पैसा मिलिया, कहिड़ी मुफ़ाहिमत थी, शक शुबात हिन जे पाण में फैमिली में पैदा थींदा, हाणे ख़ानदान में पैदा थींदा, धाड़ियलनि जे टोले में पैदा थींदा। तंहिंजे करे पुलिस हाणे असांजी इन चकर में आहे त हे कोई ईअं विढ़नि सो विढ़नि, बाक़ी असांजो बसि कोन थो पुॼे। चवण मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त आई जी साहब बि हाणे इहो चई छॾियो आहे त भई धाड़ियल मारिजी वियो, पर कश्मीर पुलिस जे जेका कैडेट पुलिस खणण जी कोशिशि करे थी उनखे ऑन न करे सघी आहे। मोटी साॻी ॻाल्हि ते अचूं था त भई दावेदार खोड़ आहियो, महिरबानी कयो, माण्हुनि ते रहम कयो, माण्हुनि ते रहम कयो, कुझु न कुझु ॻाल्हायो, चप त चोरियो, आख़िर आहे छा? पुलिस जी हालत इहा आहे, शहरनि मां माण्हू खणिजी था वञनि, या त पोइ इहो माण्हू खे चओ त भई हाणे पुलिस जो आसरो न कयो, पोइ हर माण्हू जेको मैनेज करे सघे पोइ बॉडी गार्ड रखे, को शहरनि ते निजी पंहिंजी फोर्स ठाहिनि, जीअं ॿियनि नोगो एरियाज़ में थींदो आहे अहिड़ो कुझु कनि। बहरहाल हालत इहा आहे, जेको राति वारो वाक़ियो थियो आहे, इन खां पहिरियां जॾहिं गुड्डू में डॉक्टर खणिजी वियो, उहो बि ईअं दीदा दिलेरी सां, अॻे त पुलिस ईअं चवंदी न बाबा माण्हू फ़ोननि ते वञनि था पोइ असां छा कयूं, बाबा हाणे फ़ोन ते त कोन था वञनि, हाणे त सरेआम शहरनि मां अची खणनि था। हाणे अॼु इहे दुकाननि होटलनि तां शुरू थियो आहे, क्लिनिक तां बि शुरू थियो, डॉक्टर मुनीर नाइक साहब क्लिनिक तां खणिजी वियो, हीउ जेको दोस्त सागर कुमार आहे हीउ जेको आहे त होटल मां खणिजी वियो आहे। ईअं अगरि सिलसिलो जारी रहियो त सुभाणे माण्हू खे वरी घरनि खां खणणु शुरू कंदा। तंहिंजे करे कश्मीर ज़िले जे जेके दावेदार आहिनि, जेके शहरनि जी दावेदारी कनि था, उन्हनि खे अमली तौरु मैदान में अचणु घुरिजे, अची करे ख़ासि तौर ते इहो पुछाणो करणु घुरिजे त भई आख़िर इहो सिस्टम आहे छा, इहो थिए कीअं थो। ऐं सभ खां वॾी जेका ॻाल्हि आहे उहा बार बार मां पहिरियां बि चवंदो रहियो आहियां त पुलिस जे आला ऑफिसरनि खे इन मामले ते हिकिड़ी GIT तश्कील ॾियणु घुरिजे, जेका उहा इंक्वायरी करे त बाबा आख़िर इहो मामिलो छा आहे। लास्ट टाइम हिकिड़ो पुलिस वारो पकड़िजी पियो, इन खां पहिरियां जेको आहे त SHO जेको वियो धाड़ियलनि ॾे, हाणे हीअ सिर्फ़ु फ़ोटो कढण लाइ बीठा आहिनि, माण्हू भुंग भरे मालिक मोटाइनि, ऐं पोइ बाद में हीअ फ़ोटो कढाइनि, खणिजण टाइम जॾहिं मज़ामत करण लाइ को तयारु कोन्हे को। तंहिंजे करे माण्हुनि खे या त हीअ चई छॾियो त बाबा असांजो आसरो न कयो, नोगो एरिया आहे, पोइ जेको पंहिंजी मालिकी करे सघे पोइ करे, पोइ जेको हथियार रखी सघे, जेको मोर्चो ठाहे सघे, बाक़ी जेको निधण को आहे उहो खणिजे पियो, उहो वञे पियो, ऐं तव्हां सिधो सिधो चई छॾियो माण्हुनि खे। त तंहिंजे करे अमली तौर ते हिकु त दावेदारनि खे बि थोरो हिमत जो मुज़ाहिरो करणु घुरिजे, ॿाहिरि अचणु घुरिजे, उन सां गॾु पुलिस जे आला ऑफिसरनि खे इन सॼे मामले ते घटि में घटि हिकिड़ी तहक़ीक़ाती रिपोर्ट भला जारी कयो त बाबा आख़िर इहो करे केरु थो। जीअं मां पहिरियों चयो त बाबा आख़िर इहे माण्हू मोटनि था, हीअ जेका मुक़ाबले जी दावा थिए थी, फ़ोटो निकिरनि था, हीअ कंहिंसां मुक़ाबला थिया आहिनि, ॿुधायो सही, माण्हुनि खे क्लियर त कयो। तंहिंजे करे इहा जेका रांदि आहे, इन रांदि खे ख़ुदा रा बंदि कयो। अॼु सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं मामिलो ते अलावा